कराची में बचाव वारे ॾियारे ते जंगी ॿेड़नि जी पाक नेवीअ में शमूलियत वारी तक़रीब कोठाई वई। योम दिफ़ा जे मौक़े ते ॿिनि जंगी ॿेड़नि जी पाक नेवीअ में शमूलियत वारी तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन जॉइंट ऑफ चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद शिरकत कई। PNS बाबर ऐं PNS हुनैन पाक नेवीअ में शामिल किया विया, जॾहिं त नेवीअ जे दस्ते तरफ़ां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क जे अहम ॾियारे ते तक़रीब में शिरकत ते फ़ख्रु आहे। मज़बूत सामूंडी फ़ौज जी सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ ज़रूरी आहे। It is an honor to be here on the Defence Day of Pakistan, a day that reminds us of the courage, unity and determination of our armed forces and citizens who defend our nation against extreme aggression. We are indebted to our martyrs. सदर आसिफ अली ज़रदारी चयो त कंहिं बि अॻराईअ खे मुंहुं ॾियण लाइ असांजी फ़ौज हमेशह तयारु आहे। मज़बूत नेवी सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ ज़रूरी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त ॿेड़नि जे तयारीअ लाइ रोमानिया ऐं तुर्कीअ जे सहकार जा थोराइता आहियूं। ॿई जहाज़ मेरी टाइम सिक्योरिटी जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण में अहम किरदारु अदा कंदा। That Pakistan Navy is playing an important role in the regional security by being part of a multinational maritime coalition. It has instituted national maritime security patrols under its national mandate that reflects our resolve and commitment to providing a conducive maritime environment in the region. Ladies and gentlemen, I am confident that the induction of these ships into the Pakistan Navy fleet will consolidate and enable the fleet to meet the ever-growing operational responsibilities. Induction of PNS Babar and PNS Hunain will provide the fleet with enhanced firepower, greater reach and more lethality to boost our capability in countering both conventional as well as asymmetric threats. उन मौक़े ते नेवल चीफ एडमिरल नदीम अशरफ चयो त PNS बाबर ऐं PNS हुनैन जदीद हथियारनि सां सलाहियल आहिनि। ॿई जहाज़ स्टेट ऑफ आर्ट आहिनि। नेवल चीफ एडमिरल नदीम अशरफ चयो त सामूंडी फ़ौज हर वक़्तु सामूंडी हदुनि जी हिफ़ाज़त लाइ तयारु आहे। रवायती ऐं गैर रवायती ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं ज़रूरी आहिनि।